क्यों? कोरोना आलमी वबा है, पूरी दुनिया के पंहिंजी लपेट में आणे चुकी है। तो समूरी दुनिया सां असां सिंधवासी भी भोगियो था। हिकिड़ा उहे आहिनि जेके अस्पतालुनि में क्वारंटाइन्स में आइसोलेशन वार्ड में आहिनि, पॉजिटिव जेके पेशेंट आहिनि। हिकिड़ा उहे आहिनि जेके ख़ौफ़ में मुब्तला आहिनि, ऐं हिकिड़ा उहे आहिनि जेके आणीनि चाणीनि ॾुथ ॾियारी सूमरा लतीफ़ साईं जी सिट वांगुरु जेके मज़दूर माण्हू आहिनि, जेके सुबुह जो कमाइनि ऐं शाम जो पंहिंजे बचनि खे खाराइनि। सभ खां घणो उहे भोॻीनि पिया, बुख में बदहालीअ में पंहिंजे बचनि जे रिस्क लाइ परेशान आहिनि। यकीनन वफ़ाक़ी हुकूमत, सिंध हुकूमत उन हवाले सां पंहिंजा उपाउ वठे पई ऐं रिलीफ जो कमु करे पई। साईं मुराद अली शाह पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे पियो, पर कुझु असांखे बि करिणो आहे। जेके असीं जेके 10 एकड़ 5 एकड़ 100 एकड़ ॿनी रखण वारा माण्हू आहियूं, जिन वटि कणिक जो फ़सुलु रहे पियो। कणिक ज़माननि खां सिंध वटि थींदी थी अचे। सिंध में 40 लख मैट्रिक टन कणिक हिन साल लहण जी उमेद आहे। ऐं आउं सम्झां थो त 40 लख मैट्रिक टन जेकॾहिं सिंध में कणिक लहे थी, त उन ते 1 किलो जो फार्मूलो आहे मूं वटि। उहो ईअं आहे त असां ग़रीबनि जी मदद कीअं कयूं। मदद ईअं कयूं त जेकॾहिं के माण्हू वटि 10 मण लहनि था, त 10 किलो उन्हनि मज़दूरनि लाइ वक़्फ़ करे। 100 मण लहनि था, 100 किलो करे। फ़ी मण ते 1 किलो असां मुख़्तस कयूं ऐं असां उन्हनि ग़रीबनि जी नज़र कयूं, उन्हनि मिस्किन जी नज़र कयूं, जेके मज़दूर माण्हू आहिनि, जेके पोरियत माण्हू आहिनि, ऐं उन्हनि जे घरनि ताईं असीं पहुचायूं। उहो फार्मूलो हर ज़िले ते कमेटियूं ठाहे पंहिंजे तौर ते ठाहे सघिजे थो। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो हो त आउं शुरूआति पाण खां करणु चाहियां थो। इहो हिकु अहिड़ो फार्मूलो आहे जंहिं ते कंहिं ते बर्डन नथो अचे। मुंहिंजी जेतिरी बि छोटी मोटी उमरकोट में ज़मीनदारी आहे, ऐं उमरकोट ज़िले खां इन मॉडल जी शुरूआति कयूं था, ऐं आउं पंहिंजी ज़मीन जी उपत मंझां 1 किलो, पोइ जेतिरो बि मूं वटि जेका उपत थिए थी मण ते 1 किलो आउं पंहिंजे तौर ते कढां थो। ऐं आउं सभिनी खे गुज़ारिश कयां थो, सरियाद माण्हुनि खे, त जेको तव्हां वटि जेतिरी उपत थिए थी, 200 मण लहे थी, 200 किलो कढो। 1000 मण थिए थी, 1000 किलो कढो। उहो 1 किलो वापारी काट में पाणे थो, उहो तव्हांजी खरे जी बुहार में बि 1 किलो ख़राबु थी वञे थो। 1 किले जे करे जेकॾहिं रोज़ाना 1 फैमिलीअ खे असीं बचाए सघूं ऐं खाराए सघूं, त आउं सम्झां थो त इन खां वॾी का ॿी नेकनामी नथी थी सघे, को सवाबु नथो थी सघे, का चङाई नथी थी सघे। सिंध हमेशह सखी रही है, सिंध हमेशह ख़ुशहाल रही है, ऐं सिंध पंहिंजे मिस्किन पोरियतनि खे मोहन जे दड़े जे ज़माने खां वठी खाराईंदी अचे पई। ऐं अॼु अचो त पंहिंजी उपत मंझां 1 किलो मण ते जेतिरा मण बि थियनि था 1 किलो हुन जे नाले कयूं, त आउं सम्झां थो त सिंध दुनिया में हिकु नओं मिसाल क़ाइमु कंदी। ऐं 40 लख ते 25 लख मण थियनि था, 25 लख ख़ानदान 25 खां 30 ॾींहंनि ताईं खाई सघनि था। उमेदु कयां थो त सभु विक वधाए पंहिंजनि मिस्किन माण्हुनि ऐं ग़रीबनि सां गॾु बीहंदो। साथ सलाम।